हक़ टीवी न्यूज़ रिपोर्टर नौकाब मरी झंडो मरी निगरान हुकूमत अवाम के पेट्रोल 40 रुपया सस्तो करे अवाम के रिलीफ ॾियण जी वॾी कोशिश कई है, पर जेकी रोज़मर्रा वापराइण वारियूं शयूं जेकी पेट्रोल 10 रुपये जी इज़ाफ़े थियण जे करे हर रोज़मर्रा जी शयुनि में 40 रुपया इज़ाफ़ो करे छॾींदा हुआ। छा इहे दुकानदार जेकी कखपति मां रातों रात लखपति थी विया? छा हाणे पेट्रोल 40 रुपया सस्तो थियण करे गरीब अवाम के 40% जो रिलीफ मिलंदो ऐं गरीब लाचार मिसकिन माण्हुनि खे अटो खंड पत्ती ऐं ॿी रोज़मर्रा जी शयुनि में 40% जी सस्ताई सां रोज़मर्रा जूं शयूं मिलंदियूं, या रातों रात अमीर थींदड़ सेठ ऐं दुकानदार AC ऐं DC खां ॾाढा आहिनि ऐं अवाम खे इहे सेठ हर शइ ते अवाम खे लुटींदा रहंदा। इंतिज़ामिया EC ऐं DC खे घुर्जे त रोज़मर्रा जी शयुनि जे अघनि जी लिस्ट जे अघनि में 40% घटिताई वारी लिस्ट जारी करे ऐं उन ते अमल कराए त को बि ग़रीब मिसकिन पंहिंजे बचनि खे बुख ते न सुम्हारे ऐं अवाम खे रिलीफ मिली सघे।